हौली हौली जख्म को तू न चोली ओ जख्म दुख दे मरीज दे ओ कडावल सो। नाज़रीन जीअं त आऊं आहियां बशीर अहमद, अवां ॾिसी रहियो असांजो यूट्यूब चैनल बशीर लगारी ऑफिशियल। जीअं त असां सां गॾु आहिनि असांजे ज़िले घोटकी जा तमामु बहितरीनु फ़नकार, तमामु सुठो ॻाईंदा आहिनि साईं जन कबीर लगारी साहिबु ऐं शाइर असांजे ज़िले जा मौजूदु आहिनि ग़ुलाम यासीन लगारी साहिबु। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम थोड़ा सा छा हाल आहे? कुर्बान बारिश ॿियो ख़ैर आहे ख़ैर ठीकु ख़ुशि आहियो? कीअं सर इहो तव्हांखे असांखे थोरो इहो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो त ॻाइण जी तरफ़ कीअं अचणु थियो, छा राज़ आहे इन जो? से पहिरीं ॻाल्हि इहा त हर फ़नकार चवंदा आहिनि असां ॿकरियूं चारियोसीं या हे कयोसीं, पर ॿकरियूं मां पाण बि चारियूं 3 साल ॿकरियूं। जी जी। पोइ धनार जीअं असां गॾु थींदासीं जी। पोइ मूंखे ॻाइण जो शौक़ु पहिरियों बि हुयो। जी जी। पोइ 3-4 साल ई ॿकरियुनि में पियो ॻायां, उस्तादु हुजे कोन। पोइ मुंहिंजो हिकु वॾो चाचो बिलाल फ़क़ीर उहो ॻाईंदो हो, उनजो बाजो साज़ सभु कुझु हुया। पोइ उन्हनि मूंखे थोरो तवजा ॾिनी, सेखारण जी कोशिशि कई। जी बाबा ठीकु आहे, फ़न भलो अथई, तूं सिखी पोइ आवाज़ु मुंहिंजो मथे सुठो हो ॻाइण में पहिरियों बि। जी। उनजो मथे लेवल तो अची वियो। पोइ जुमे जुमे त असांजो प्रोग्राम थींदो हो, अनवर सिंह जो मैखानो आहे हुते असांजे ॻोठ में। पोइ जुमे जुमे ते प्रोग्राम थिए, पोइ दोस्त अचनि, पर्सदार अचनि, पोइ मां हुते सिखां। तक़रीबन 6 महीना प्रोग्राम ईअं असांजो पियो हलियो। जी जी। पोइ उस्ताद इलाही बश्क लगारी साहिबु उन मूंखे चयो त बाबा तूं असां वटि सिख, तोखे मां सिखिया ॾियां। पोइ कुझु साल उस्ताद वटि सिखिया असां वरितीसीं, पर मुंहिंजो शौक़ु हुयो जलाल चांडिया ॾे, मुंहिंजो शागिर्दु उन जो थींदुमि। पर पोइ जलाल ॾे बि वियासीं। जी। त उनखे जॾहिं मां ख़बर कई, मां चयो चई बाबा उस्ताद तव्हां हिनखे सुञाणो लगारी साहिब खे? हा इलाही बश्क। मां चयोसीं बिल्कुलु सुञाणूं था। चई बा तूं उस्ताद पोइ उहो कर, हा तव्हांजो पाड़े जो आहे। हा मुंहिंजा शागिर्द खोड़ आहिनि, पर तव्हांजी ॿी मदद मां करे सघां थो, पर शागिर्दी उन खां वठि। जी। पोइ असां वरी फिरी आयासीं हिते। पोइ उस्ताद मूंखे सुर ॾसिया, पोइ गानो ॿुधोई। उस्ताद मां कयो इलाही बश्क लगारी पंहिंजो तव्हांजो इलाही बश्क लगारी आहे। जी सोना बिल्कुलु। जी जी वॾी। पोइ माना उन खां बाद प्रोग्राम असांखे आहिस्ते आहिस्ते मिलंदा विया, जीअं सुञाण थींदी वई, जीअं राग वठंदो शौक़ु वठंदो वियो थी चवां। पोइ आहिस्ते आहिस्ते मथे मथे थी चवां। मुंहिंजी सर्विस आहे 35 साल। जी। मां इन शोबे ॻाइण में गुज़ारियो आहे। जी। ऐं पढ़ाई जो जॾहिं वक़्तु हो त असां राग में मौसीक़ी में आयासीं। जी। बाबा इन जो इश्क़ हो असांजो ॻाइण जो। जी जी। सचो इश्क़ मुंहिंजो मालिक जो आहे, पर सूफ़ी जेकी ॿोली आहे न उन सां दिलचस्पी तमामु असांजी ॾाढी आहे, छो त हक़ीक़त वारी ॿोली आहे। बाक़ी शहरनि खे असां मञूं था, अहिड़ी ॻाल्हि न आहे। असांजा शहर हिते यासीन लगारी जो कलाम ॻायो आहे, साजिद खुराई जो कलाम ॻायो आहे। लफ़्ज़ जेके सुठा सुठा लॻंदा आहिनि असां उहे पेश कंदा आहियूं। जी। बहरहाल इहा ज़िंदगी ईअं कटूं था पिया। सही। हा बिल्कुलु। अच्छा, ॻाइण खां अलावा छा कंदा आहियो? ॻाइण खां अलावा पहिरियां मां मिसकिन ॾणण बि आहियां। जी। छो त फ़न मुंहिंजो अरबे खरबे जो आहे। जी। मां मिसकिन मुंड खां वठी पाण ते अञा 35 साल मां ग़रीबत सां मुक़ाबिलो कयो आहे। ऐं पंहिंजी सादी तबियत, घर जो मकान मुंहिंजो बिल्कुलु कचो आहे, तव्हां ॾिसी सघो था। जी। ऐं पंहिंजे मोटरसाइकिल मूं 2-3 साल किराए ते मोटरसाइकिल बि मूं हलाई। जी। छो जो बचनि जी रोज़ी करणी आहे। ऐं दोस्त मूंखे अहिड़ा कुझु चवनि पिया, बाबा तूं इहा शइ राग खे न छॾ, हा तूं इहा शोबे में मोटरसाइकिल में न अचे, असां तोखे ख़र्चो बि बर्दाश्त कयूं था। ऐं तूं छा आहे, तुंहिंजो 5-10 हज़ार तुंहिंजो महीने जो ख़र्चो थींदो, असां दोस्त में फोड़ी करे बि तुंहिंजो ख़र्चो बर्दाश्त कयूं था। जी। तूं इहो न भाउ। मां चयो बाबा ईअं न आहे, छो त पंहिंजे नबी रोज़ी कई आहे। जी जी सही आहे। ऐं औलिया पैगंबर सम्झाई माना हक़ लाइ जो रोज़ी करणी आहे, बचा पढ़ना आहिनि। 3 पुटड़ा आहिनि, 1 न्याणी आहे। उन जे लाइ त रोज़ी करणी आहे। पाण खे पढ़ायूं त बाबा असां फ़नकार आहियूं, निरार त टोपी अचूं त असां बसि 30 मारायूं, लभे कुझु न खा मखा ते ईअं पाण खे कूड़ हणो न आहे। मुर्शिद मुंहिंजो अनवर सिंह आहे, मुनवर सिंह आहे, सखावत सिंह आहे, हुज़ूर पाक आहे। मां इन्हनि जो फ़न, इन्हनि सरकार खां असां फ़न मिलियो आहे। अच्छा। असां उन जे ज़ोर ते ॻायूं था पिया। सिंध पंजाब प्रोग्राम मूंखे मिलनि था पिया। जी। सुञाण सां। सही सही। को पंहिंजो कलाम को मशहूरु को असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे। मां शिदाई आहियां उस्ताद जलाल जो। जी जी। उस्ताद जलाल इलाक़ा में तव्हांखे ख़बर पई हूंदी। जी जी। पोइ उते थोरो विछोड़ो थियो, पोइ उते हिकिड़ो मां कलाम जलाल जो यादि कयूं। जी जी। हा तव्हांखे थोरो सुर में ॿुधायां। हा थोरो ॿुधायो दोड़े सां। हा जी जी। ओ जुदाई जिगर पई खांदी है रात दा
निंड नहीं आंदी हाय हाय रात दा निंड नहीं आंदी ओ जुदाई जिगर पई खांदी हाय रात दा निंड नहीं आंदी हाय हाय रात दा निंड नहीं आंदी निंड पे कीअं अचे साईं? हाँ साईं महबूब जुदा आहे। तव्हां दोस्तनि जी फरमाइश आहे त इहो थोरो कलाम ॿुधायो। आबाद होमी दिल भर तेरा शहर छुड़ेंदे पियूं। हा मुंहिंजा ॿोल आहिनि जी। आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं एॾा सख़्त नाराज़ न थी एॾा सख़्त नाराज़ न थी असां हथड़े जुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं एॾा सख़्त नाराज़ न थी असां हथड़े जुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर मौला रखे खुशियार तकूं असां वल बि दुआई ने दूं वल बि असाॾा ख़्याल होवई त कुफार तयार करे दूं मौला रखे खुशियार तकूं असां वल बि दुआई ने दूं वल बि असाॾा ख़्याल होवई त कुफार तयार करे दूं रुख ज़िंदगी दा हाली रुख ज़िंदगी दा हाली बेतरफ़ मुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर वल न वल सूं यार वसा इहो घबरा तूं ना जानी घुम फिर जहिनल दिल वकई तू कर न पिरी परेशानी हे अपने किते सोहना हे अपने किते सोहना तना लोड़ लुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर साॾे रहण विच ख़ुशि कोन्हे अख साजद तय कुकुराई जेका किती सा तय कु पुगी तेरी कोशिश थी गई सजाई साॾे रहण विच ख़ुशि कोन्हे अख साजद तय कुकुराई जेका किती सा तय कु पुगी तेरी कोशिश थी गई सजाई तेरी खुशी खातिर दी तेरी खातिर खुशियां दी तरी बेड़ी बुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर तेरा शहर छुड़ेंदे पियूं आबाद रहे दिल बर इहो कलाम जो जेको शाइर आहे साजिद कुरैया साजिद कुरैया अच्छा ठीक साजिद कुरैया जा कलाम मूं खोड़ ॻाया आहिनि अच्छा हा उन ट्रेकनि ते ॻाइणु मुंहिंजो आहे यकतर चपड़ी ते जी जी हा महफ़िलनि में मां यकतर चपड़ी ते ॻायां थो ऐं जेको ट्रेक हाणे ट्रेक निकिरी पिया आहिनि ट्रेकिंग ते पकड़ में कयूं था जी जी हाणे बि मुंहिंजो 100 कलाम ट्रेक ते थियल आहे चवां सही सही इहो तव्हांजो उस्ताद माना उस्ताद इलाही बाजका आहे उस्ताद मुंहिंजो इलाही बिल्कुलु आहे बिल्कुलु इन जो को कलाम ॿुधायो उस्ताद इलाही बाजका लगारी साहब जो को कलाम हा आहे याद हा हा हिकिड़ो को ॿुधायो उस्ताद जंहिं कलाम जो शौक़ीन हो दिलचस्पी जंहिं कलाम सां रखंदो हो जी जी छो त मूंखे हुनजी ख़बर आहे जी जी उहो तव्हांखे कलाम थोरो ॿुधायां हा थोरो ॿुधायो असांखे हो यदा वठी मुंहिंजे पुनल खे चओ जा मुंहिंजी करे पोइवारी रोह जबल मारण दी वता रोह जबल मारण दी वता रोह जबल मारण दी वता तुंहिंजो नग वया वेचारी अदा वठी मुंहिंजे पुनल खे चओ जा मुंहिंजी करे पोइवारी हो यदा वठी मुंहिंजे पुनल खे चओ जा मुंहिंजी करे पोइवारी रोह जबल मारण दी वता रोह जबल मारण दी वता रोह जबल मारण दी वता तुंहिंजो नग वया वेचारी अदा वठी मुंहिंजे पुनल खे चओ जा मुंहिंजी करे पोइवारी
मुंहिंजी करे पवारी। उस्ताद इहो तव्हां केस्टूं बि रिकॉर्ड कयूं या न अञा केस्टूं रिकॉर्ड कोन्हनि थियल? असां पहिरियां हिकु केस्ट हुया त टाइप वारा हुया, हाणे ट्रैक मुंहिंजा खोड़ आहिनि। अच्छा रिकॉर्ड आहिनि? हा नेट ते आहिनि यूट्यूब ते? बिल्कुलु बिल्कुलु आहिनि। ऐं यूट्यूब ते मुंहिंजा सिंगर कबीर अली तव्हां लगारी लिखंदा हुए यूट्यूब ते अची वेंदा साईं चवां। सही सही। अच्छा ॻाइण इहो कहिड़े सन खां शुरू कयो तव्हां, यादि आहे थोरो? साईं यादि ई नथी बीहे, पर मूंखे एतिरी यादि आहे छो त सर्विस तव्हांजे ॾिसां पियो त भुट्टो साहिबु जॾहिं ज़िया फांसी चाढ़ी, मां उन 7-8 साल जो आहियां। हा उन खां बाद पोइ जीअं सम्झ थी त पोइ मूं ॻाइणु शुरू कयो। अच्छा अच्छा ठीकु ठीकु। इहो शागिर्द या आहिनि अव्हां जा तयारु कया आहिनि अव्हां शागिर्द? शागिर्द मुंहिंजा 2 शागिर्द आहिनि। जी जी। हिकु मोहबत नालो अथसि मोचिया जी। ॿियो जुमो लगारी सिपाही आहे, सिपाही मुंहिंजो जी ड्यूटी अथसि। जी जी। उन बि मूंखे सिखिया वरिती। उहे ॻाइनि पिया या छॾे विया आहिनि ॻाइणु हाणे? उनजो हिकिड़ो शागिर्द ॻाए थो, बाक़ी ड्यूटी में फाथल आहे, उनजो इश्क त आहे, उहो गुरुतार सिखी वियो असां खां। हा अच्छा ठीकु ठीकु सही। इहो ॿुधायो औलाद घणी आहे तव्हांखे? औलाद थी मुंहिंजा 3 पुट आहिनि। जी जी। हिकु न्याणी आहे। जी। हा उहो 3 पुटनि खे पढ़ायो था या राग जी सिखा ॾियो था हाणे, छा था कयो उन्हनि सां? हिकिड़े खे आहे ॻाइण जो? हा हिकिड़े खे पढ़ायां थो। जी। उहो सिंधी पढ़े थो, छो त मां पाण पढ़ियल हुजांदार मूंखे इहो कंहिंखो पुछणो न पिए हा। जी जी। छो असांजे लाइ आधार आहे, पढ़ियल न आहियूं त कुझु न आहे। जी। हाणे पुट खे सिखिया पहिरियों पढ़ाई जी ॾींदासीं, पोइ वरी जो राग जो हुनजो आवाज़ु ॾिसंदासीं। जी। जो हिकिड़ो सुरीलो आवाज़ु आहे पोइ सिखिया ॾींदासीं, हिकिड़ो बेसुरो आवाज़ु आहे पोइ सिखिया ॾींदासीं। ठीकु ठीकु। उस्ताद असांखे इहो ॿुधायो त तव्हांजी रहिश हिन टाइम हाणे किथे आहे, कहिड़े तालुके सां तालुक़ु रखो था, कहिड़े ज़िले सां? दादली गारी साईं, पाण खे शहर लॻे थो। जी जी। ॻोठु मुंहिंजो वली महमद ॻोठु आहे। जी। हा वालिद साहिब जो नाले ते ॻोठु आहे, सही उते रहूं पिया। जी जी। इहो पंहिंजो तव्हां शादियुनि ते बि ॻाईंदा हूंदा हुए, महफ़िलुनि ते? जी जी। हा किथे को अहिड़ो कलाम मशहूरु जेको मक़बूल वियो हुजे ज़्यादा? घणा असां घणो वेंदो आहे, मां पंजाब देरो गाज़ी खान, जी जी। अलीपुर, पंहिंजे सिंध जे झालमंगसी, बलूचिस्तान थी, बाक़ी पंहिंजा शहर जेके आहिनि हिते महफ़िल, उहो शहर न छॾी न आहे महफ़िल किथे। माना ॻाया आहियो? हा बिल्कुलु महफ़िल सां कई, महफ़िलूं करे आया आहियो? बिल्कुलु। हा पंजाब में वञूं था पोइ उते सिलेक्ट जे हिसाब सां हा जी पोइ हिकिड़ो कलाम थोरो ॿुधाए छॾियां। सही। उस्ताद जलाल जो आहे। ठीकु ठीकु। ओ कॾां वल सो सोना सावला, ओ कॾां वल सो सोना सावला, ओ वतन साॾे ग़रीब दे, ओ वतन साॾे ग़रीब दे, ओ कॾां वल सो ओ सोना सावला, मुख न मोड़ी, ओ लगी हुई प्रीत जाने तू न ठोड़ी, हौली हौली ज़ख़म को तू न चोली, ओ ज़ख़म दुख दे मरीज़ दे, ओ कॾां वल सो सोना सावला, ओ वतन साॾे ग़रीब दे। वॾी महिरबानी सरवा साईं। इहो पंहिंजो असांखे नंबर ते स्क्रीन ते केरु दोस्त राब्तो करणु चाहे तव्हां सां त? हा नंबर मां तूं सिंधी में ॿुधायां, पढ़ियल न आहियूं। हा ॿुधाए। 0305 3867 37 आख़िरी 4। आख़िरी 4 इहो स्क्रीन ते शो थी रहियो आहे नंबर अव्हांजे साम्हूं। इहो आहे उस्ताद जो, जेकॾहिं केरु दोस्त उस्ताद सां राब्तो करणु चाहे, का पैगाम हुजे या महफ़िल रखाए या शादी जो पैगाम हुजे काथे बि, उस्ताद उते ईंदो तव्हांखे महफ़िल। बिल्कुलु बिल्कुलु ख़िदमतदार आहियूं। हा ख़िदमत ईंदो तव्हां। वॾी उस्ताद तव्हांजी महिरबानी जो असांखे पंहिंजे कीमती वक़्त मां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजा लख कुर्ब लख एहसान। उस्ताद असांजे नाज़रीन खे को पैगाम पंहिंजे तरफ़ खां ॾियणु चाहियो त ॾियो भले। साईं असां वधि में वधि इहो चवंदासीं, मोहबत सिखियो, सचाई सिखियो, ॿारनि पंहिंजनि खे सिखिया ॾियो, तालीम रखायो, उनजी टाइम टेबल ते उनको उठायो। पर इन सचाई में हिकिड़ो वॾो मज़ो आहे, तमामु बहितरीनु। हे कूड़ो इंसानु आहे, जहान आहे, इंसानु हलियो वञे थो, ऐं सची मोहबत रखण सां हिकिड़ो प्यारु मोहबत वधे थो। असां चवंदासीं हे असांजी ॾाह नाल बंदूक आहे, माण्हू हथियार ठहंदा आहिनि, हे कंदा आहिनि, असांजी हे ॾाह नाल असांजी बंदूक आहे। जो अगरि इहे मोहबत इहा वधंदी पंहिंजी सिंध में त हिकिड़ो असांजो फ़ख़्रु आहे, मोहबत आहे। साईं चवां आहे मोहबत सचे किरदार सां सुणा साईं। असां वाद में दोस्तनि खे चवंदासीं सची मोहबत सां रखो, नंढे वॾे जी इज़त कयो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखियो, छो त मालिक ज़रूरु पुछा कंदो। निमाज़ जी वॾी पुछा आहे, तमामु हद खां वधीक ज़ारी। पाण गुनाहगार आहियूं पर पुछाणो ज़रूरु थींदो।
नमाज़ रोज़े में हिकिड़ो वॾो मज़ो आहे तमामु जेको इश्क लाइ इंसान इश्क लाइ बिल्कुलु असांजो आख़िरी पैगाम आहे सुणनि खे ॼऊं चई नथा लख महिरबानी सर वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे कीमती वक़्तु लख मां सां असांखे टाइम